बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री दुनिया जी सभ खां वधीक कमाईंदड़ फिल्म इंडस्ट्री तौरु सुञाती वञे थी। छा तव्हांखे ख़बर आहे त फिल्म इंडस्ट्री में टॉप 10 अदाकार सिंधी आहिनि? हूअं त बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में 40 खां वधीक सिंधी अदाकार, अदाकाराऊं ऐं हिदायतकार कनि पिया, पर 10 अहिड़ा अदाकार ऐं अदाकाराऊं आहिनि जेके हिन वक़्तु फिल्म इंडस्ट्री में टॉप 10 ते आहिनि। अॼु असां बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री जे टॉप 10 सिंधी अदाकारनि ऐं अदाकाराउनि जी ॻाल्हि कंदासीं। अॻ में जो असां अदाकारनि ऐं अदाकाराउनि जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त असांजो महिरबानी करे यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। त ॻाल्हि करे रहिया आहियूं बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री जे टॉप 10 अदाकारनि ऐं अदाकाराउनि जी। त सभ खां पहिरियां 10 नंबर ते नंबर 3 तमन्ना भाटिया। तमन्ना भाटिया 10 नंबर ते बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री जी अदाकारा आहे जेका हिकु सिंधियाणी आहे। नंबर 9 ते आहे करीना कपूर ख़ान। करीना कपूर ख़ान सिंधियाणी आहे, उनजी माउ बबीता सिंधियाणी आहे, जे करे करीना कपूर या करिश्मा कपूर सिंधियाणियूं ई आहिनि। बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री जो नामियारो डायरेक्टर आहे, अदाकार बि आहे करण जौहर। 8 नंबर ते करण जौहर आहे। 7 नंबर ते आहे हंसिका मोटवाणी। हंसिका मोटवाणी पिणु सिंधियाणी आहे जेका बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में पंहिंजी महिनत सां हुन पंहिंजो नाव ठाहियो आहे। नंबर 6 ते रणवीर सिंह। रणवीर सिंह खे केरु न सुञाणे। रणवीर सिंह, जंहिंखे रणवीर मुनानी जे नाले सां पिणु सुञातो वञे थो, उहो पिणु सिंधी आहे ऐं बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में हींअर टॉप 10 अदाकारनि में शुमार कयो वञे थो। Nitin says Ranveer says something in Sindhi. Sure, I'll be like, Dado Sutho. How about that? नंबर 5 आहे बबीता। 60 जे ॾहाके जी मशहूरु अदाकारा बबीता शिवदासाणी 1947 में कराची में पैदा थी। विरहाङे खां पोइ संदसि वारिस लॾे वञी हिंदुस्तान हलिया विया, जिते हुन 60 जे बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में कमु करणु शुरू कयो। करिश्मा कपूर, करीना कपूर, बबीता शिवदासाणी जूं धीअर आहिनि। 4 आरती चोपड़िया। आरती चोपड़िया पिणु सिंधियाणी ई आहे जेका पंहिंजे महिनत सां हुन बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में नाव कमायो आहे। नंबर 3 आहे दिलीप ताहिर। दिलीप ताहिर खे केरु न सुञाणे। विलन जे किरदार सां सुञातो वञे थो। इन खां अलावा हुन वर्सटाइल किरदार अदा कया आहिनि, तमामु सुठा किरदार अदा कया आहिनि। दिलीप ताहिर पिणु सिंधी आहे, बेसिकली हैदर तालुक़ रखे थो। विरहाङे खां पोइ हुन जा हिंदुस्तान लॾे विया। नंबर 2 आफ़ताब शिवदासाणी। आफ़ताब शिवदासाणी चॉकलेटी हीरो आहे। हुनजी ताज़ी हिकु सिंधी ॻाल्हाए पियो, जंहिंमें उहा क्लिप पिणु ॾाढी वायरल थी आहे सोशल मीडिया ते, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। आफ़ताब शिवदासाणी सिंधी आहे ऐं हुन पंहिंजे महिनत सां बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में नाव कमायो आहे ऐं पंहिंजो नाव पैदा कयो आहे। in Sindhi. तुंहिंजो नालो छा आहे? Oh wow, well done. Full marks to Aftab on that. At least tell our audiences what that means. So, Tunjo Nalo Chai means what is your name? And I hope you know what my name is and you are not trying to ask what.